अस्सलामुअलैकुम नाज़रीन। गुलाब सरोवर काशेरी काफी आए तमाम मेहनती सीनियर आए सीनियर साफी अज वक्त सजल खरारा मौजूद है और सागर आए अब्दुल गफूर काशेरी को मजो वडेरो बदो वडेरो अल्लाह काशेरी कितनी जगह से गए दादा मला अदाई साउंड है क्या परे दो खुदा के मंडो साउंड है क्या परे दो पुलिस के गुजारिश है चाचा ओ चाचा तो बैठे वरी बिन के सॾ कर न वरी ॿिया बि सॾ कर हाँ भाई बिन के सॾ कर न हिते हिते ही उतां खां फाटा कर आयो न वरी बिन के सॾ कर अदा मीर सरसों लगे गुजारिश है उसा बहराम मिले वहाँ पहला रजबराम आवा पहला ने रजबराम पहला खान बहादुर शो अचे सैयद फरहान अली शाह अचे सैयद फरहान शाह पहला राज सिटी वारे बाबा शोरावा वारे शोरावा साईं अनवर शाह जो मेहरबानियों साईं दादर शाह जो शहजादो वारे वाह वाह रहमावा वाह शोरावा वारे शोरा लगे तारी शोरेला लगे तारी अदा ॿिया वेरो मेहरबानी करे मल वारो अदा नदीम मल यार ना बस शोरा बस शोरा अदा खान बहादुर वो खान शोरा खान भले पहलवान के अज छड़े ने अल्लाह रे जमीन उठाए पत्थर लगी भाई ये न करे नाराए हैदरी वाह पहलवान शोरावा बारे शोरावा बहादुर खुदा के मजो बाकाशा जिलानी तासी बराए रात तव्हां सां गॾु आहियूं वधि खां वधि वीडियो शेयर कंदा वञो ऐं वंड कंदा वञो ऐं पंहिंजे कमेंट्स में ॿुधाईंदा वञो त तव्हां किथां खां असां सां जुड़ी चुका आहियो। ज़बरदस्त मुक़ाबिलो 3 ॾींहं जो मुक़ाबिलो आहे दरगाह पीर बाकाशा जिलानी जे मलाखड़े में बराए रात में ॾिसी रहिया आहियूं 2000 जे तादाद में माण्हू तमामु वॾो तादाद माण्हुनि जो आहे। तमामु सुठा मल बि मौजूदु आहिनि जॾहिं त मज़ाकी ऐं टाइम पास मल बि मौजूदु आहिनि। हाणे वॾे अल्लाह ने काशेरी के अचण पाराईंदो उस्ताद बहराम काशेरी मीर सने गुज़ारिश आहे मीर सन पहुचे मीर सन सोलंगी अदा हिकिड़ो मिनट खान बहादुर के गुज़ारिश आहे ना वठे शोरे के गुज़ारिश आहे हाणे लगे हिकिड़ी जोर सां ताड़ी हाणे वॾेर अल्लाह ने काशेरी के अचर पाराई उस्ताद बहराम काशेरी सिंधी सकाबत तोहफ़ो पेश कयो आहे वॾेरो अल्लाह ॾिनो काशेरी अदा खान इनाम को वरिती आहे हाणे वॾेरो रहीम कलाणी भले न करण वारो वॾेरो रहीम कलाणी के अचर के मोहतरम जनाब उस्ताद बहराम काशेरी काबू गाल जबर गाल वॾेरो रहीम कलाणी हुते साल सां गॾु जेके दोस्त पहुता आहिनि उन्हनि खे अचर कयो तोहफ़ो पेश कयो वियो वञे। बकार मला ही भाणोड पालारी बकार पालारी जुल्फकार और भुट्टो से हाणे लगे ताड़ी नवाज शाहजहां जो शौकीन अमीर पहुतो है उनके अचर के मोहतरम जनाब उस्ताद बहराम काशेरी अयाज मला
भारत का बोतो है हालागा अयाल मला उनके अजर बड़ा का सरी पालाल सदा में बड़ा रहू को वारे खुदा ना कराने वहां पर खुदा ना कराने दोस्तों अब्दुल रशीद पालारी अजर दोस्त अब्दुल रशीद पालारी में जो क्या बचान आकरारी खास के लिए बाईचा पहलान हमारे खाने छोड़ो अजर बाला इस बाला उगाचली पहलान ये सुशीली गोड़े छड़े राउकड़े के सजाद राउकड़े के मल्ला अफसोस आए बैठे हैं कोई लाउड न बोले ताली न जाओ ताली लगे यार कस्टमर पुराने ताली है जोर से ताली पहुंचा चार बजा को खुदा बख्श पालारी वालेकुम सलाम मोहम्मद यूसुफ हसन सईद मोहम्मद नियाज अली अलिया खान नजर चौधरी खान मंजूर अहमद अहमदानी दोस्तों जी मेहरबानी वीडियो के अकाउंट शेयर कयो ये मला करो आहे 3 ॾींहं जो दरगाह पीर बाकर शाह जिलानी का असांजो प्यारो पीर मोहम्मद कुमार सामनानी लिखे तो ख़ातम जानी कहिड़ा हाल आहिनि पवर साईं मोहम्मद तायूं कुर्ब हाल ठीकु आहिनि महमूद पालारी असांजो सीनियर साथी चुको आहे असीं महमूद पालारी खे वेलकम था कयूं पीर बाकर शाह जिलानी जे मलाखड़े जा ही मंज़र तव्हांजे साम्हूं मौजूद आहे नदीम पालारी मुंहिंजे साम्हूं मेमू साईं वालेकुम सलाम तमामु वॾो गफ़ीर आहे बिजली जी रोशनी गुम आहे लाइव टेलीफोन अॼु नवां मतिलबु अची जी रजब आयो आहे हींअर मतिलबु हाराई आहे लाइव में मौजूदु आहे मतिलबु ख़ासि गजो पहलवान आहे हिकु ऐं ॿियो छोकिरो आहे शीदी खतरनाक शीदी पहुची वियो आहे हरे राम अचो गुलाब आ गई मुक़ाबलो कैंसिल थी वियो हेलो दोस्तों खामोश और एफसीडी चाहे असीं केॾो वेंदा आहियूं ना पंजाब वेंदा आहियूं या घोटकी वेंदा आहियूं उत्तर वेंदा आहियूं थर वेंदा आहियूं वरी बि ठठे ई कुस्तान जा सॾिबा आहियूं असां सदाईं ते टूटियूं ॾिनियूं असां ठठे पहलवान सदाईं त मल विड़ियासीं हर पहलवान ॾांहुं मल विड़ियोसीं कल्ह मूंखे राय मूंसां खे मल मारियो त थाणे माण्हुनि खे घोड़े पैसा न अब शीदी खे उबतो करे मोहम्मद हुसैन मोहम्मद हसन बारिजी साहब वालेकुम सलाम इमाम दीन पालारी साहब वालेकुम सलाम
हेमंत बालाजी साईं लख थोरा दे ख़बर छा जो किरी पे छा जो कीअं कीअं मसलो छा जो हे तो जवान मुर्स लगो पे हो चाचो केरा अमलानी ए हां यार ॿियो केरु आहे वो हला के अमलानी को अब हे असांजो लोकल मल अची वियो मैदान में ऐं हाणे ॾिसूं था त छा थो थिए कमु घणो आहे रजब रायमू ऐं खान बहादुर शोरो जेको सो ॿीहर तयारी कंदे थोरी देरि अॻु में जेको खान बहादुर शोरे मल मारी हुई आज़म सेठ तो असां सां जुड़ी चुको आहे अब्दुल्ला ख़ासगिरी वालेकुम सलाम मोहब्बत तव्हांजी हे साईं हेॾां शाह ऐं शीदी हे अयाज़ शाह जो भाउ ऐं शीदी आमू सां ज़ोरदार मुक़ाबिलो बिल्कुलु गुलाम मुस्तफ़ा शीदी जो कमु लही वियो परवेज़ मुफ़त साईं मोहब्बत तव्हांजी ज़रूरत ज़हीर में ख़ासि करी मोहब्बत शाह ऐं शीदी वञनि पिया परते असीं वञूं पिया सुरंदा आगे आगे तुम पीछे पीछे हम अयाज़ शाह जो नंढो भाउ पंहिंजी कोचिंग कंदे पंहिंजे नंढे भाउ जी अयाज़ शाह बाक़ी वली मोहम्मद लिखे थो ज़बरदस्त साईं मोहब्बत तव्हांजी फ़िलहाल हे मुक़ाबिलो ठरी वियो लाइव ते तव्हां ॾिसी सघो था ऐं आशिक़ अली गबो लिखे थो अस्सलाम वालेकुम अल्लाह दीन जान गुरफत लिखी चुको आहे अल्लाह दीन जी महिरबानी आशिक़ जी महिरबानी पीर बाक़र शाह जिलानी जे टीं धमाल ते माण्हुनि जो सुठो जमे गफ़ीर मौजूदु आहे कल्ह थोरी बदल बि थी हुई मां जिते मां ॾिसी रहियो आहियां ॾाढो मज़ो आहे असांजे सकाफ़त मलाकिरो आज़म सेठ साईं मोहब्बत तव्हांजो वधि खां वधि वीडियोज़ खे शेयर कंदा हलो इनशाला असीं गाए बगाए तव्हांखे अहिड़ियूं शयूं ॾेखारींदा रहंदासीं मुंहिंजो पेज आहे डिस्कवर सिंध बलोचिस्तान जंहिंमें असीं असांजा सुहिणा सुहिणा मंज़र ई तव्हांखे ॾेखारींदासीं उन लाइ पेज ठाहियो आहे लाइक कयो पेज खे फॉलो कयो थाणो बुलाकान में मेलो आहे अबा हे वॾो जहिड़ो आहे वॾो जहिड़ो ताड़ियूं ताड़ियूं मेलो थाणो बुलाकान पीर बाक़र शाह जिलानी मुक़ाबिलो ठरी वियो तमाशाई जो जोश ऐं ख़ुरोश रूज ते जेको फाइनल क्रिकेट मुक़ाबिलो हुजे ऐं कलकत्ते जो मैदान हुजे अहिड़े क़िस्म जो हिते माहौल ठहियलु आहे ऐं यार नज़र में शरबत वारे मां जलिजी विया आहियूं 24 कलाक चरियो करे छॾियईं आहे असीं अचूं ई मलाखड़े ते सिर्फ़ु उते बि नथो छॾे हे वरी बि जेको सो मची पियो हमलाणी ॿोड़े छॾियो पोड़े खे हमलाणी ॿोड़े छॾियो पोड़े खे वाह वाह मज़ो न वाह जवाना वाह मुमताज़ अली छुटो असां जुड़ी चुको आहे ऐं शाह ऐं शीदी जो मुक़ाबिलो भेरो ॿीहर मुक़ाबिलो सुभाणे हूंदो बिल्कुलु हूंदो अहिड़ा शाह खे घुमाए पियो शीदी खयों वञेसि परते रजब राय में ॾे खयों वञेसि वञ मथो ई फेरे छॾियईंसि पर किरंदो पाण शीदी ॾिसिजो घुमाए हुनखे त किरंदो पाण शीदी घुमाए हुनखे त पर शीदी किरंदो पाण घुमाए हुनखे त पर पाण किरंदो ॾिसिजो बिल्कुलु किरंदो शीदी वियो वाह 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 वॾो मज़ो आयो अजमल फूल कोटरो मोहम्मद यूसुफ कासकिरी साईं मोहम्मद गुलाम शबीर छुटो हमज़ा खोसो लिखो बलोचिस्तान जो बिल्कुलु साईं बलोचिस्तान सिंध जे बॉर्डर ते असीं वेठा आहियूं ऐं उन करे बलोचिस्तान त अक्सर अचणु वञणु थींदो आहे तक़रीबन हफ़्ते में 2-3 दफ़ा
नसीर साईं मोहब्बत तव्हांजो सलामती सरकार लख थोरा अज़ीज़ ख़ास करे मोहब्बत तव्हांजो शरबतारो यार मार न तो करे तेरियो करे छॾियो अथसि वरी असीं अची शीदीअ जो पासो वरितो आहे त ॾिसूं हे मुक़ाबिलो कॾहिं थो ख़तमु थिए हे मुक़ाबिलो सुठी आहे सभिनी दोस्तनि जा 57 दोस्त असांखे बराह रास्त ॾिसी रहिया आहिनि सभिनी जी मोहबत सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश पेज खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं असीं तव्हांखे सिंध ऐं बलूचिस्तान जा मेला मलाखड़ा फनकार शाइर अदीब सुहिणा सुहिणा मंज़र सभु कुझु ॾेखारियूं शीदी ऐं शाह जो हिकु भेरो ॿीहर मुक़ाबिलो पहला सदा मला अचे गुलदस्तो पहला शाही फरान शाह पहला राशिदी ये दाने की आवाज ने कुरान के मन में गुलाम भुट्टो है ना प्यारो बरकत गुलाम गुलाम सब हमरानी पहला शाही फरान शाह लाहौती जो ऐलान हले पियो बिल्कुलु गुलाम मुस्तफ़ा बिल्कुलु असां तव्हांखे बलूचिस्तान विज़िट कराईंदासीं गंज इब्राहिम आहे बिल्कुलु आहे थोरी देरि में मुक़ाबिलो थींदो शाह ऐं शीदी फ़िलहाल तव्हां ॾिसी पियो हिते हालात सुठा न आहिनि शीदी जेको शीदी हिते ख़तरनाक मूड में शाह जे लाइ ख़तरे जी घंटी चवनि पिया त धक न ॾे पर वॾो ज़ालिम आहे माफ़ न आहे कंदो शीदी ज़ालिम शीदी वॾो ज़ालिम बख़्श कोन कंदो हिकिड़ो लीको कढियो आहे उते आयो ऐं ईअं ई शाह साहिब खे ॿोड़े छॾियईं ख़तरनाक मल शाह साहिब उस्मान सट्टा मोहम्मद साईं मोहम्मद हाशिम मुल्क जीवर रहमा यूनुस मुर्फत यूसुफ साईं मोहब्बत तव्हांजूं यूसुफ साईं असां हर वक़्तु गॾायूं मोहब्बत जो असांखे ॾिसी दिली ख़ुशीअ जो इज़हार कयो था ऐं हिते वरी बि पहिरें जोड़ जमल गंज इब्राहिम ऐं खान बहादुर शोरे जो मुक़ाबिलो वरी बि शुरू थी वियो आहे ॾिसूं था त हीउ मलाकड़ो केरु थो खटे दोस्तनि खे गुज़ारिश त वधि खां वधि साईं पवन साहब बिल्कुलु तव्हांजा सलाम असीं उस्ताद कांडेरे खे पहुचायूं था उस्ताद रमज़ान पवन सामनानी सलाम कयो ॾे 500 प्यारे सलाम ॾियो ॾिसे पियो हींअर पाण खे डायरेक्ट बराह रास्त पाण हींअर सॼे 500 प्यारे गुरबत जा सलाम असां पहुचाए चुकासीं पहलवान रजब खान ताड़ी लगे गाल दे जो माइको में 500 कबूली कोने अब 4,500 उस्ताद नदीम पालारी
1000 रुपया नाम भुट्टो शाह पहला रजो रामो बिला 4000 रुपया पहलवान अच्छे पहलवान खानेवान अच्छे पहलवान खानेवान रजब राइम खान बहादुर शोरो वारे बाबा ने रहीमा कलानी सिकंदर जाने के 500 रुपया मोहम्मद बख्श बारी जो जुड़ी चुको है पार पे बारी जो जोरन ते चार बारी जो अल्लाह ने तो बारी जो वहाँ पहलवान रजब राम पहलवान खान शोरो नहीं अमल गदा नहीं अमल कांडरो भी खाजरो अमल गदा नहीं खान अमल गदा एना पहलवान शोरा बाद खान बाद अमल गदा अमल गदा ये अमल कबूल कान कई वही यकीन नहीं सही थी छो तो मल जो वीडियोस मौजूद है लाइव मौजूद है मल गदा ये नहीं सही बाबा ये नहीं बड़ी माण्हुनि खे टेक में कयो त मुंहिंजे पासे कहिड़ो आहे हुनजे पासे कहिड़ो आहे हाणे मूंखे पक थी वई त मुंहिंजो हुते केरु बि कोन्हे अलाह खां सवाइ थी विया ख़ैर आहे मल बणा थो राइमे दा राइमो महिमान पहलवान आहे बेवा जी कोन कमी पर माण्हुनि खे मूं टेक में कयो जान मोहम्मद त मुंहिंजो सॼण केरु आहे हुनजो सॼण केरु आहे असां केरु कोन्हे ख़ुदा करण जी ॻाल्हि आहे मलागड़ो तूं बि असांजो भाई ना मूं भाई तूं सचे जो ई उपरे जो ख़ुदा करण जी ॻाल्हि मल गॾा वधीक मरो ॾे शहज़ादो बारी जो ऐं ॿियो मंसूर मल नहीं सही थी डेड बॉल करा बाबा दाबा न दे छाए भला अज ॾियो ख़बर जाऊं खटी अथई मल हाँ अज मल खटी अथई इंशाल्लाह ये धक्की नहीं है रखल आता जी न हिकिड़ी खटे चुको है न इंशाल्लाह हयाती थी गद ठक्का खोना खोने धक न ॾिजां माइट खे छॾिया पी पुटी ना इहा ग़लति आहे गलत गलत आहे ही कोन ॾिस ना 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 धक न ॾिजां धक न ॾिजां हां सच्चे रही बराबर मल्ला मुकाबलो आहे कराची जो अज मुकाबला ते एकड़े के मो खूना खून कयो हरी खास कयो इंशाल्लाह लगे मलागड़ो के ॾिस यार वॾो तू आहे फनकार खान मोहम्मद शोरो ऐं रजब राइम जी मल डेड करार ॾिनी वई बारी ते छोकिरो मारियो उनखे बाबा 2000 जा जान मान जो खेल हीउ मुक़ाबिलो वरी शुरू खालिद शोरो 1000 बाप फोटो सियाल ज़बरदस्त जोड़ी प्यारो खान ज़बरदस्त जोड़ी बरपत ज़बरदस्त पहलवान तव्हांजे साम्हूं हमजा खोसो साहब राब्तो बिल्कुल कंदासीं बलूचिस्तान जे तव्हां कहिड़े इलाइक़े जो विज़िट करणु चाहियो था असीं मौजूदु आहियूं थाणे मुलाकान में ऐं लसबेले वारो जेको ई बलूचिस्तान आहे उन में ईंदा वेंदा आहियूं वेंदे खुशदार ज़िले जे कुझु सन ताईं तव्हां अलाए कहिड़े बलूचिस्तान जी ॻाल्हि कयो था बिल्कुलु गुलाम मुस्ताफ़ मेमन साहब हणी वटि जान कराए थी मल मथां था पवनि बदकाव दोस्तनि खे गुज़ारे वीडियो खे शेयर कंदा वञो ऐं पेज खे फॉलो कयो हीउ पहिरियों ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे ऐं वॾे में वॾा पहलवान आहिनि हिन मलाकड़े जा जेके अव्हांजे साम्हूं उते न अचनि उते आया त मूं वारा ॿई मोबाइल चकंदी छो त हिकिड़े तव्हां लाइव पियो हलायां ऐं हिकिड़े तव्हां रिकॉर्डिंग पियो कयां अब्दुल्ला कास्केरी मोहम्मद हीर बालाज गुरफत मोहम्मद मोहम्मद अकबर मोहम्मद ताजू जावेद अकलानी मोहम्मद व्हाट अ ब्यूटी वाह 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 शोरे खे बोले छॾियईं ऐं शोरो वियो ॿुॾी रजब राइम जे लाइ हिते इनाम जी बरसाति ऐं रजब जे लाइ इनाम जी बरसाति शुरू ज़बरदस्त मल कई आहे राइम रजब राइम ऐं उनखे माण्हुनि जो
खास के लिए कौम जो मोतबर है 500 रुपये जो बिल हाँ जो 2500 खे इनाम ॾियण पिया माण्हू सारी बड़ी मेहरबानी अल्लाह बचाओ खास के लिए आया माछी होटल टंडे जाऊंगा 100 रुपये मेहरबानी दाव करने को गुस्सा करे मुझे तो नहीं 1000 का वारे वारे भुटावा वारे साला राह में के 1000 का पहलान गुलदस्तो अच्छे पहलान अल्लाह भाई खास के लिए सौ माण्हू ॾिसी रहिया आहिनि असांखे बराए रास्त पहला राह में के नाम रो वधि खां वधि छोरे भले माल अल्लाह पहला सदा वाला पुलिस के गुला साईं माण्हू जा परे हेॾां गुलदस्ते ॿोड़े छॾियो मलाक गुलदस्ते ख़ासि केली जी ज़बरदस्त मल ऐं मला छड़ियूं पियूं हणे वाह गुलदस्ता वाह वाकई गुलदस्तो आहिनि ऐं हे गुलदस्ते जे लाइ इनाम हा ॾे ख़बर छा थियो मल ख़तम थी इनाम ॾियो मला खे बि इनाम ॾियो वीचारो मल हा न ई असीं नथा चऊं वॾो आहे असांजो रांदीगर आहे हुन जे लाइ इज़त आहे ऐं हे राय में जी ज़बरदस्त मल खां पोइ मला खे फेराटियूं अचणु लॻियूं हाणे इनाम जे लाइ वञणु लॻो रांदीगर आहे भाउ मश्करो आहे मल न आहे मश्करो आहे ऐं हे पब्लिक खे चिड़ाईंदो आहे मज़ो वठंदो आहे खान बहादुर कंध मां वञी छॾियो हिनखे वरी मोहम्मद हाशिम रायमू लिखे थो वाह रहमा वाह मोहम्मद यूसुफ लिखे थो वाह माइट गुलदस्ता वाह गुलाम इज़त लिखे थो सलाह अदा सलाह हुजे कीअं हुजे ॾिसो हिकिड़ो आहे छा खणी चइजे विंदुर त आहे न पंहिंजी जॻह ते सलाह बि हुजे पर विंदुर त आहे न पंहिंजी जॻह ते तो विंदुर आहे माण्हू इंजॉय कनि था ज़ाहिर आहे हिन में सलाह हुजे त बि धक त लॻनि था उहा त ॻाल्हि मञणी पवंदी बिजली खास के लिए उसका शुक्र नाम है अल्लाह बे खास के लिए पहलवान सोलर है अल्लाह बे खास के लिए पहलवान सोलर है मारो परे करे लगी है मेहरबानी हे वट तो ॾिठो त पुठियां छा लॻो पियो इहा पुठियां जेके बि ईंदी आहे न इहा तुंहिंजे पुठियां थो ॿुधण वञे ॿियो त केरु नथो ॿुधे इलाही बस ख़ासि केली ऐं सोलर ट्यूबलाइट ऐं सोलर हे डायरेक्ट मुक़ाबिलो हितां ई शुरू थी वियो पहलवान महिरबानी अयाज़ मला पौधो हाला का जेको भट्टे जो प्यारो दोस्त आहे वाह पहलवान सोलर हेॾा पहलवान गुलाम नबी शीदी ऐं पहलवान खान वारे वाह पहलवान वाह हाणे प्यारो फुर्सत इनाम ख़ासि करे प्यारो फुर्सत जान जासरो वारे जासरा हुआ वारे जान मोहम्मद हुआ अच्छा पहलवान अदा इनाम के सभी इनाम ये शीदी के इनाम में तो मिले मुकाबलो सख्त थी वियो इंडिया ऐं पाकिस्तान जी मैच वांगुरु ज़बरदस्त मुकाबलो गुलाम हुसैन पठान अदा कोन्हे एहसान खुश्क लिखे थो शेर ठठे खां खुश्क बहादुर खे सलाम पहुचे एडवोकेट हनीफ मरी लिखे थो गुलाम हुसैन पठान को हम सलाम पेश करते हैं गुलाम हुसैन कोन्हे को
जे अलहमदुलिल्लाह मलाकड़ो सुठे नमूने हली रहियो आहे ऐं हुन में बिल्कुलु माण्हू इंजॉय करे रहिया आहिनि। ये खास के लिए भलो अनाउंसर बा पहलवान बा अदाई मलागड़े सिस्टम में खबर ना सिकंदर की मेलो जो लेता जो अदा पहलवान वो पहलवान अल्लाह आगे मनो फुटा आगे मनो मेलो खड़ा भी था आगे जो पहलवान जो डोरी करे देखो जो सम्मेलन जो ये मेलो भी जो को किथा मारो भाई भारत में हम ये बैठा है ताकि इना बैठ हजारों का बिल बना तो किसी बिल तांज को ने माना मलागड़ो का खराब कर तो साबा में चुप हो जा नदी में चुप हो जा मामा अंदर में चुप हो जा किसान मेरा था लो ये सुनो बा छाए पीछे जो खेरा बड़ी ये सब चाहिए बिल्कुल गर्मी आहे दोस्तों थोरो देर लाइ वक़फ़ो थियो हो हाणे जेको सो वरी बि मुक़ाबला शुरू थींदा बराह रास्त असीं अवां सां गॾु जुड़ियल आहियूं ऐं वधि खां वधि वीडियो खे शेयर कंदा वञो ऐं पेज खे फॉलो कयो। राइमूं बिल्कुलु अव्हांखे ॾेखारियूं था राइमूं इनाम वठण में मसरूफ़ आहे ऐं जीअं ई राइमूं मंज़र आम ते अचे थो तव्हांखे ॾेखारियूं था राइमूं जूं मलूं मौजूदु आहिनि लाइव ऐं तव्हां ॾिसी सघो था। साईं सलाम नज़ीर निराणी फनी आर्टिस्ट कंदकोट नज़ीर साईं मोहब्बत तव्हांजो मुमताज़ राना अव्हांखे बिल्कुलु ॾेखारियां गुलाम नबी शीदी ॾेखारियो गुलाम नबी हिते घुमे पियो टाइमूं बि हिते ई आहे बिल्कुलु टाइमूं हिते आहे इनाम वठण जो आहे माण्हुनि में आहे पब्लिक वॾी आहे। न ॻाल्हि बि त सीधी हेॾा सीधी दोस्तनि खे गुज़ारिश आहे एडवोकेट हनीफ मरी लिखियो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राज रसूल बख्श कालारी असांजी बास चुको आहे वेलकम बा वधि खां वधि वीडियो खे शेयर कयो ऐं पेज खे फॉलो कयो त जीअं अव्हांखे वधि खां वधि असीं सिंध ऐं बलूचिस्तान जा ख़ूबसूरत मेला मलाका मंज़र ॾेखारे सघूं। प्यारो गुलाम हकीकत पहिरीं महिल जो इनाम न वरितो पहुची आहे नदीम पालारी कोन पियो विड़े ॿार यार ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं तव्हां घरां पैसे लाइ मल में न चाहींदा या ॻाल्हि कर त असां मल में न कोन पैसे कमाइणा आहिनि हुनखे हिकिड़ी मल में तो शहीद करे छॾियो ॿी मल में सुमराणी कहिड़ी जॻह यादि आहे थाणो गुलाकान कोहिस्तान आहे सुपर हाईवे नूरियाबाद खां 20 किलोमीटर उत्तर में अली दोस्त लिखे थो नदीम नदीम कोन थो मिले एडवोकेट हनी मरी चए थो तव्हांजो चेहरो ॾेखारियो हा ही चेहरो शौकत पालारी सॼो चुको आहे तव्हांजो ऐं अज़ीम रिन साहब अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वालेकुम सलाम वरहमतुल्लाह शौकत पालारी लिखियल साईं मोहब्बत तव्हांजो हलाकड़ा क़रीब थियण वारा प्यारे जी वही मेहरबानी हुजे 500 रुपया बिल रखियो 2500 थी वियो आहे इंशाल्लाह ॿियो थींदो पर शीदी मूंसां मिले एॾा तव्हांजे साम्हूं वाह 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 तालियूं 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 जमाली अदा कोन्हे हिते को गुलाम हुसैन पठान भी कोन्हे
मोहम्मद असलम अंगारियो गुलाम हैदर एडवोकेट हनीफ मरी साहब तव्हांजा कमेंट्स असांजे साम्हूं अहमद जान खुश्क लिखे तो छठे का अहमद खुश्क नंढो कासिम खुश्क रुस्तम खुश्क गुलाम नबी खे सलाम मोहब्बत तव्हांजी दोस्तो वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा वञो ऐं ॾिसंदा रहो असांजो पेज इनाम रो साईं पाण चवंदो आहियां छा महिरबानी करे बिल जमा करायो सैयद ते 100 रखंदा त 50,000 का ॻाल्हि कोन्हे हा भले सैयद शाम ताईं जो वठे संदरो तयार आहे पाकिस्तान जा माण्हू 500 ॾींदा पिया सीधी तोखे ख़बर पए थी ज़बरदस्त मुक़ाबिलो तव्हांजे साम्हूं इम्तियाज़ मंगनार ऐं बलोच उस्ताद जुमन 500 रुपया हारे उस्ताद जुमन 500 रुपया एजाज अली लिखे तो सलाम कादिर जानी साईं वालेकुम सलाम फैज़ान इब्राहिम आयला बिल्कुल आयला शहजाद अली रहमान साहब बिल्कुल आयला ऐं मल जेका असां खटे चुको आहे हिकिड़ी आ रही आहे ॿी खटी आहे भाई सलाम ज़हीर बारिजी साहब तव्हांजूं ऐं मुक़ाबिलो हाणे शायदि हिते इम्तियाज़ मंगनार खे ज़ोर सां उछलायो ऐं पहलवान बलोच ज़बरदस्त मल खटी आहे हिते बिल्कुलु बरकत अली गियो त गियो ऐं हिते हिकु नओं शीदी जेको आहे उन पोएं साल खां डेब्यू कयो आहे अदा बारी जो है खास के लिए इन वारी मल कुकड़ नारी मल लिखे तो वाह पहलवान वाह गुलाम सदर लिखे तो वाह 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 बलोच वाह गुलबार गबोल लिखियो अली मोहन पाला लिखे तो एक घोड़ा ज़हीर बारी जे तोहार यारी ऐं वो मुआरे माइटारी मल साॻी कुकड़ नारी वेड़ आहे हथ निकिरी वञनि पोइ बि ठुंगा पिया आहिनि शीदी शीदी साम्हूं बराह रास्त ज़हीर अञा हे मुक़ाबिलो संभरे पियो अलाए कॾहिं कॾहिं वञी हे मुक़ाबिलो शुरू थींदो छो त हे वॾो मुक़ाबिलो फाइनल आहे वर्ल्ड कप जो हेॾां वरी हे ॿी जोड़ी लाल बख्श वारी जो नवाब शाह मां असां सां गॾु आहे हे ॾिसूं था कीअं थो थिए सीधी ऐं गैर सीधी रांदि त इहे बि उहे कुकड़ नारी वकील ॾे थो
वाह वाह हे वरी भाई पासीरा पिया करनि बहरहाल जान वरे थी यार इहा ॻाल्हि मञणी पवंदी न अदा मज़ो न थियो हथ निकिरी आहे हे वरी शुरू थी वई अब हे मल यासर मिले ही यार मज़ो पिया ॾिसूं हुजूर बख्श पालार लिखे तो नदीम ॾिसण में अचे थो नदीम बिल्कुलु आहे ऐं मोहम्मद हसन बारी जो लिखे थो कॾहिं ऐं हमलाणी असांजे गुला खान जो नओं मल पहिरीं मल मां ॿी मर बि मारियईंसि हे बसि माना ऑटोमेटिक मल या 2 मिंट में ख़तम थी वञे हमलाणीअ हिन अॼु पोड़े मां मज़ा कया टज कढियईं पोड़े में हिन उस्ताद ॿ दफ़ा जेको सो अॼु मल हाराई पोड़े ऐं हुन भला मुड़ुस सां विड़ियो आहे हमलाणीअ सां तो किथे थो छॾेसि ॾिसो हिन सां थो विड़े पोड़ो त किथे थो छॾेसि माशाल्लाह पहलवान लॻो पियो आहे बाक़ी आहे बि पहलवान गुलाम अब्बास रिंद साहब पहलवान सॼी सिंध जा आहिनि गुलाम हुसैन पठान कोन्हे मोहम्मद यूसुफ आहे हिन में जेको सो बारी जेके हारियल करार ॾिनो आहे नासिर आटो मली निस लाउड हिते अॻियां लाउड वेठा आहियो छोकिरो बाबू हेॾा वेर हेॾा अॻियां जो वारे वॾे वेर सलीम बा मोहब्बतूं तव्हांजूं हे असां तव्हांखे मलाकड़ो पिया ॾेखारियूं हे अदा शीदी ऐं चाचे पोड़े जा वरी मुक़ाबिलो शुरू नसर अञा सुभाणे ऐं परीहं 2 ॾींहं मल हूंदी सुभाणे वॾो मुक़ाबिलो हूंदो छो त 14 आहे गुलाम नबी शीदी बिल्कुलु आहे सुभाणे हली ऐं हिन भेरे लॻे थो त शीदी खटंदो वाह ज़हीर वॾी रेशा 2000 माण्हू आहिनि हे जेतिरा माण्हू हितां नज़र अचंदा एतिरा हिननि जे पोयां 3 लाइनूं आहिनि 4 लाइनूं गाॾियुनि ते जुदा आहिनि हे खयाईं अदा चाचे खयो आहे शीदीअ खे ॾिसो हाणे उछलेसि थो छॾेसि थो असली सुभाणे चकर हणो वॾो मज़ो आहे ॾिसूं त शीदी अदा वरी वियो ॿोड़ेसि थो न छॾे ॾिनईंसि हे ॿियो दफ़ो रुगो मिटी थी सरे तोखे जेका हुनखे हणे थो आऊं पोयां हे तोखे सॼी सिंध पई ॾिसे 90 माण्हू हींअर ॾिसनि पिया चवनि था छो हाराए थो रोज़ पछाड़ीअ जो बुक मिटीअ जो हणे थो बसि सौ जी आसरे थो विड़े गुलाम नबी शीदी अदा अव्हांखे ॾेखारियूं था शीदी वियो चंदो करण अलाए केॾा वियो बलोचिस्तान में मलाकड़ो ॾिसां वेही रहो हिते वेही रहो हे अदा गुलाम नबी शीदी ॾिसी वठो जिन दोस्तनि खे ॾिसणो आहे
सीधी में हल कोन्हे बिल्कुलु गुलाम मुस्तफ़ा सीधी हारायो जेके ॿ रुपया वठंदा आहिनि खटे कोन वठंदा आहिनि हाराए वठंदा आहिनि अच्छा काठोड़ में थी सके मुकाबला हो जाए इतनी सीधी हल को हे हवा वरी ॿियो मुकाबलो ये भी लगे तो कुकड़न वारी मतलब थी ये सफ़ा कख काठियूं लॻा पिया आहिनि हे मतलब विढ़ंदा खाम खां बांह मां टुटी पवनि पोइ वरी थींदी खुआरी ॾिठी कुकड़न वारी बाक़ाइदे कुकड़न वारी ऑटोमेटिक मल मिंट भी कोन हली हिते ख़त्म थी वई मल इनाम वठण पिया वञनि हिननि खे छाजो इनाम मिलो असांजा दोस्त आया आहिनि बलूचिस्तान मां इनखे असीं वेलकम था कयूं न या कुकड़ नारी मल था गुलाम मुस्तफ़ा मोहम्मद यूसुफ या कुकड़ नारी मल ये मिले वीचारा स्क्रीन ते अचणु चाहिनि था असांखे भला को ये न अचनि हा एतिरी कोशिशि न कनि हा त पाण थोरे हिननि जी ॻाल्हि कयूं आहे त बहरहाल कोशिशि कनि था पर अञा हाल कोन्हे सफ़ा टीटरी वञनि वीचारा संदड़ा पुलिस वारा कोन कुटींदा छो कुटींदा गुलाम नबी शीदी खान आवान जो मुकाबलो तव्हांजे साम्हूं ख़ुदा नु अकलाणी गंढिजी वियो आहे हिकिड़े पहलवान सां वाह पोड़ा वाह पोड़े अदा कम ॾेखारियो अब किस्मत सुठी है मथा हुन त बाडी ख्वार की माशाल्लाह बेहतरीन वाह असांजे कोस्तान जो ख़ुदा नु आकराणी बेहतरीन मल ॾेखारी असीं खेसि शाबस सां पेश कयूं जो उहो अञा ताईं सुठे नमूने सां मुक़ाबिलो करे पियो गुलाम नबी शीदी खान तमामु ज़बरदस्त मदद थींदी बराए रास्त हले पियो रुगो असां ॾे न अचनि हाणे मोबाइलूं बि भञी ॾींदी वॾा घर आहिनि हाँ यार गुलाम मुस्तफ़ा संभाल करियूं मता हाणे कंद जोरी ने वॾा हिननि जा खुला पेर कड़ा गुलाम अचे थो कॾो बि मल यार मल बराए रास्त में ॾिसो पिया हींअर ई हले पई पुराणी कोन्हे रिकॉर्डेड कोन्हे लाइव आहे
गुलाल भी सीधी ये सीधी है यहाँ हाँ भाई सीधी ॾाढो मुक़ाबिलो करे पियो ॾिसूं अञा ताईं मुक़ाबिलो जारी सुठो मुक़ाबिलो थियो उस्ताद खां दुआ पियो वठे नदीम खां सीधी सां आवान न किरी सघियो घोटके जो आवान आहे हेॾा वरी भी मुक़ाबिलो शुरू है हाँ जाए तो इम्कान ये तो सीधी कर दो पोइ वरी पैसा वठंदा सीधी पोइ मज़लूम थी पैसा वठंदो ऐं उहो फाते थी पैसा वठंदो कमु ईअं थींदो मुंहिंजे ख़्याल में वरी संदरा छिकीनि पिया हा वाह साईं अशके सीधी हथे में जोड़ियो वॾो बाप हे आहिनि तव्हांजे साम्हूं भलाऊं खान आवान घोटकी जो अस्सलामुअलैकुम दोस्तों असीं अवां सां गॾु आहियूं बराह रास्त बाकर शाह जिलानी जे मुलाक़े में ऐं हिते हज़ारनि जे तादाद में माण्हू आहिनि मुलाक़े में मौजूदु आहिनि ही सीधी उन्हनि खां बहितर आहे गुलान बि मशहूरु आहे हेलो मुश्ताक अहमद जोखिया साहब मोहब्बत तव्हांजूं हाणे लॻे थो सीधी वियो न न न सीधी वरी हुनखे हेठां करे वियो सीधी में ताक़त भी है सीधी वटि ढंग भी है गुलाम भी है खान आवान है जावेद भा अली मुराद लिखे तो गुड जमालुद्दीन लालान लिखे तो ज़बरदस्त मोहम्मद उस्ताद के लिए माशाल्लाह बा मोहम्मद तवज्जो हाणे सीधी के उजले पर न सीधी वाला बची हो सीधी के उजले पर सीधी बची हो सुठा आहिनि बहरहाल माण्हुनि खे दिलचस्पी ॾेखारी न पिया मिंट में ई कोन्ह वञनि अलाह ॾिते बारिश जे अचण खे पाराई
रजब राय को नजर न पड़े वरी ॿिया मलाकड़ा शुरू ये नवा मलन जी पहिरीं मल आहे अच्छा पहलवान डायरी है तव्हांजो नालो छा आहे नालो छा आहे गुलमुनीर जोखियो कल्ह बि जेको सो मल कई हुई ऐं अॼु बि वरी जेको सो डायरीअ सां मुक़ाबिलो आहे हिनजो गुलमुनीर जोखियो ऐं डायरी हे हेॾा वरी कुकड़ नारी मल ओ या कुकड़ नारी मिंट में ख़तम मिंट बि नथी हले पूरो वई और गुरफत मोहम्मद हसन बारेजा आसिफ अली जोखियो ही गुलमुनीर जोखियो ऐं डायरी जो मुक़ाबिलो आहे ऐं ही नौजवान गुलमुनीर कल्ह बि हिन जेको सो मल कई हुई हालांकि हिकिड़ी मल हिन हारे हुई हिकिड़ी खटी हुई अॼु वरी बि अची वियो मैदान में बलोच ऐं मंगणार आम्हूं साम्हूं ऐं ही डायरी ऐं जोखीअ जी मल वाह जोखिया वाह जोखिया जी जबरदस्त मल कई आहे गुलमुनीर जोखियो हाँ सुठी मल की नौजवान है सिखी वेंदो हो जेको वॾनि वारनि वारो इहो वीचारो ईअं ई आयो आहे ॾियारी हणनि सीधी आवान जो मुक़ाबिलो अञा जारी आहे अधु कलाक खां जारी आहे रमज़ान बुरफत आसिफ अली जोखियो मीर हसन जाकरो मोहम्मद हसन बारिजो सीधे बोड़े छो आवान के सीधे बोड़े छो सीधे बोड़े छो आवान के पानी दो वठा पानी वठा
घणे हाँ वो 50 ॾिनो मलाकड़ो ख़त्म ऐं असीं हुआसीं अवां सां गॾु बाकरशाह जिलानी दरगाह तां अॼोको मलाकड़ो पूरो थियो वरी